सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे ये जी के भी सवाल हूंदा आहिनि, ये सवाल सदाई उथंदा रहंदा आहिनि। सवालनि जी का अहमियत कोन्हे। सवाल तो कोई समझदार भी करे सघंदो आहे, कोई ना समझ भी करे सघंदो आहे। सवाल तो कोई बेवकूफ़ भी करे सघंदो आहे, कोई जाहिल भी करे सघंदो आहे। असल चीज सवाल जी अहमियत न हूंदी आहे। असल ॻाल्हि हूंदी आहे उन सवाल जो समाधान छा आहे, उन हक़ीक़त छा आहे। असां सभिनी खे उहे हल करणा पवंदा। सवाल तो न आहे। सवालनि में त असांजी ज़िंदगी गुज़री आहे। जॾहिं खां बचपन में स्कूल वञणु शुरू कयोसीं, पढ़ाई करे सघे सवालनि जो पर्चो ॾेई छॾियो। सवालनि जी का अहमियत थोरी आहे। लेकिन जेको असांखे रिज़ल्ट, जेको नतीजो, जेको पास थियणु, जेका रैंक मिलंदी, उहा असांखे जवाब जी मिलंदी, सवाल न पुछंदासीं, सवाल जी न मिलंदी। सवाल त कोई बि उथारे सघे थो, करे बि थींदा आहिनि। सवाल जी का अहमियत थोरे हूंदी आहे। उहो त पढ़ंदा हुआसीं, मुंहिंजे ख़्याल में 7 या 8 पढ़ंदा हुआसीं, हुनखे पेपर मिलियो। पोइ असां सवाल हल करूं पिया, पोइ हिकिड़ो पंहिंजी पेन जली वेठो, पेन खे छंदा वेठो, हुई बाल पेन छंदा वेठो थिए। जेको मथो इन्विजिलेटर खड़ो हो, उनखां पुछो कि बस सवाल ॾुखिया आहिनि छा? चवंदा सही। मुंहिंजो जवाबु ॾिठो कि अॼु त यादि आहे, त 7 पढ़ंदासीं या तो चवंदा सही, सवाल त सभु सवला आहिनि, जवाबु नथो अचे।